अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, सिलसिला मत न्यूज़ सां गॾु आवां जो मेज़बान इमरान सरकी। अॼु जेको मां तारीख़ अवां जे आॾो पेश कंदुसि उहो सिंध मथां हमला ऐं सूर में शहीद आज़म महाराजा डायर जेको नंगनि ऐं दंगनि ते विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। अचो त वधीक मां तव्हांखे तारीख़ खां थोरो वाक़िफ़ु करायां त तारीख़ में सिंध वतन मथां 1012 हमला यलगारियूं थियूं आहिनि, जिन में तारीख़ जे समूरनि हमले वारनि सिंध जे जाग्राफ़ी वसीलनि ऐं आज़ादी खे ताराज पए कयो वियो आहे। सन 632 में आज़ाद सिंध मुल्क ते राय घराणे जो दौर हुकूमत पूरो थियो ऐं राय घराणे जे आख़िरी बादशाह राह सास ॿिए जी वफ़ात खां पोइ उन वफ़ादार हुकुमरान अमलदार चिच पुट सेलाद जे हथनि में आज़ाद सिंध जूं वाॻूं अची वयूं। चिच पंहिंजी ॾाहप हिकमत ऐं फ़ौजी महारत सां उन वक़्तु सिंध मुल्क जूं हदूं हिकु तरफ़ कश्मीर त ॿिए तरफ़ ईरान खुरासान ओभर में राजस्थान ताईं वधाए हिकु वॾी सिंधु सल्तनत बणाए छॾी हुई, जंहिंखे तारीख़दाननि अज़ीम सिंधु सल्तनत या चिच अंपायर बि सॾनि था। आज़ाद सिंध जे शहनशाह चिच जी वफ़ात खां पोइ कुझु वक़्त लाइ सिंधु सल्तनत जी चिच जी भाउ चंद्रसेन हुकूमत कई, पर उन खां पोइ सॼी अज़ीम सिंधु सल्तनत ते चिच आज़म जे अज़ीम पुट महाराजा डायर जी हुकूमत क़ाइमु थी वई। राजा डायर आज़ाद सिंध जी तारीख़ जो उहो बहादुर बादशाह बणियो जंहिं जे दौर में सिंध जी राया में बुद्धज़म उरूज हुयो ऐं बुद्धज़म सां गॾु सिंध में सनातन धर्म, हिंदू धर्म, अवल इस्लाम जेको सूफ़ी सिलसिले ज़रिए सिंध में आयो हो। ईसाइत देबल में यहूदी मज़हब जा पैरोकार पाण में भाईचारे ऐं रवादारी सां गॾोगॾु रहंदा आया पए। राजा डायर जे दौर में सिंध जो वापार कारोबार ज़राअत ऐं सनत ॾींहों ॾींहुं मशहूरु हुई। सिंध जा वापारी ऐं सनतकार इन वक़्तु आज़ाद सिंध मशहूरु सामूंडी बंदरगाह देबल ज़रिए पंहिंजी सामूंडी जहाज़ ॿेड़ा खिलज जे मुल्कनि वठी सॼी दुनिया जे सामूंडी वापारी बंदरगाहनि ऐं मरकज़नि ताईं हलाईंदा हुआ। राजा डायर जे दौर में आज़ाद सिंध जी ख़ुशहाली रवादारी तरक़ी आसपास जे फ़ौरन लुटेरनि हमले वारनि खां बर्दाश्त न थी हुई। उहो सबबु हुयो जो अरबन ख़िलाफ़त वारे दौर जी शुरूआत खां ई वठी सिंध मथां हमलनि जो सिलसिलो शुरू कयो वियो ऐं 712 में मोहम्मद बिन कासिम जे वॾे हमले खां पहिरियां सिंध मुल्क ते अरब हमले जा लश्कर पहिरियां बि 13 हमला करे चुका हुआ, जंहिंखे सिंध वतन जे सरफ़रोश सिपाहियुनि नाकाम बणाए छॾियो हो। 712 में आज़ाद सिंध मुल्क जी फुर लुट ऐं कब्ज़ा करण लाइ उन वक़्तु बगदाद जे अमूवी घराणे जे हुकुमरान ख़लीफ़े अब्दुल मालिक जे दौर में सिंध ते वॾे हमले लाइ फ़ौज मोकिली वई, जेका हजाज बिन यूसुफ जे हुकूमत मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में सिंध जे काहे आई हुई। हीअ फ़ौज ॿिनि रस्तनि खां आज़ाद सिंध वतन ते हमलावर थी। हिकु तरफ़ मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में घोड़े सवार फ़ौज जो वॾो लश्कर मकरान जे ज़मीनी रस्ते खां काहे आयो, त ॿिए तरफ़ वरी सामूंडी रस्ते सां मंझंदियूं खणाए अची आज़ाद सिंध जे तारीख़ बंदरगाह देबल जे किले जो घेरो तंग कयो वियो। मोहम्मद बिन कासिम जी अॻुवाणी में देबल जे किले के लॻभॻि 1 महीने ताईं घेरो जारी रहियो। अबुल कासिम जी फ़ौज सां सिंधी सरफरोश मुआरू अटकायो बीठा रहिया। कुझु मकानी में ॿुधी नजुननि मुलनि जे गद्दारनि सां देबल बंदरगाह जे किले मथां फड़कंदड़ आज़ाद सिंध जे ॻाढ़े झंडे खे मंझंदि जे पथर ज़रिए निशानो बणाए हेठि किरायो वियो हो, जंहिंखां पोइ देबल किले जा दरवाज़ा टोड़े हज़ारनि जी तादाद में मज़ामत कंदड़ सिंध जे सरफरोशनि सिपाहियुनि जो क़त्लेआम कयो वियो। मोहम्मद बिन कासिम देबल जे किले मां करोड़नि रुपयनि जो सोन, चांदी, हीरा जवाहरात लुटिया ऐं फुरिया। सवनि जी तादाद में सिंध नियाणियुनि खे जंगी कैदी तौरु गिरफ़्तार करे पंहिंजे लश्कर ज़रिए हितां अगवा कयो वियो। मोहम्मद बिन कासिम पारां देबल बंदरगाह जे किले ते हमले ऐं फतह खां पोइ नेरोन कोट, सेवण, बरमण, आबाद बदिया जे किलनि ते कयल हमलनि ऐं फतहनि खां पोइ दरियाए टपे अरोड़ जे किले जो घेरा करे वेही रहियो। शहीद आज़म महाराजा डायर सिंध वतन जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त कंदे हमले वारा अबुल कासिम सां रावड़ जे किले ॿाहिरां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। अबुल कासिम रावड़ जे किले जी फतह खां पोइ लगातार सॼी सिंध ते हमला कंदो ऐं फुर लुट कंदो अॻिते वधंदो वियो। अरबन जी फतह सिंध बाबति लिखियल तारीख़ी चिचनामे मूजिबि मोहम्मद बिन कासिम सिंध मथां कयल इन वॾे हमले में लॻभॻि 2 लख सिंधी माण्हुनि जो क़त्लेआम कयो, लॻभॻि 2 खरब रुपयनि जो सोन दौलत ऐं माल मिल्कियत जी फुर लुट कई ऐं सिंध जूं 8000 नियाणियुनि खे अगवा करे बगदाद जी बाज़ारनि में